अॼु जो मुंहिंजो जेको विषय आहे पेपर जो, उहो आहे नारायण दास रतनमल मलकाणीअ जो आज़ादीअ जे हलचल में योगदान। मां सभ खां पहिरीं मरकज़ी साहित्य अकादमी ऐं महाराष्ट्र साहित्य अकादमी ॿिन्ही जी तोड़ाईंदी आहियां। मिस्टर कृष्णा, मिस्टर सचिन ऐं संध्या जी बि तोड़ाईंदी आहियां, जिन मूंखे मौक़ो ॾिनो आहे हिते पंहिंजा ख़्याल, पंहिंजो पेपर पढ़ण जे लाइ। महिरबानी। नारायण दास रतनमल मलकाणीअ जो योगदान भारत जे आज़ादीअ में। श्री एन.आर. मलकाणी स्वतंत्र संघर्ष जो सक्रिय सिपाही, महात्मा गांधी जो पोइलॻ, समाज सेवक, तालीमदान, साहित्यकार ऐं जिज्ञासु हो। श्री मलकाणी जो राजनीतिक जीवन, मूंखे पहिरीं चयो वियो कि उन्हनि जे जनम वग़ैरह ते न ॻाल्हाइजे, सिधो कम ते अचिजे, त मां सिधो उन्हनि जी पहिरीं राजनीतिक घटना कहिड़ी आहे उन सां मां शुरू कयो आहे पंहिंजो पेपर। श्री मलकाणी जो राजनीतिक जीवन जो पहिरियों पर्दो जॾहिं शुरू थियो, तॾहिं हू DJ सिंह कॉलेज में इंटर में हो। उन वक़्तु यानी 1907 में हिकु ॾींहुं कॉलेज जे थिएटर हॉल में शागिर्दनि जे मेड़ में कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर जैक्सन चयो, "यू इंडियंस आर लायर्स"। इन प्रिंसिपल जे इन चवण ते शागिर्दनि में खलबली मची वई ऐं सभिनी शागिर्दनि में हिकु सोमान जी लहर डोड़ण लॻी ऐं उन्हनि हड़ताल कई। इन हड़ताल जो लीडर हो आचार्य कृपलानी। उनखे इन कॉलेज मां कढियो वियो ऐं हू वञी पुणे जे फर्गस कॉलेज में हुन दाख़िला वरिती। हिन जे पुठियां श्री एन.आर. मलकाणी पिण कॉलेज छॾे करे इंटर जे लाइ बड़ौदा में दाख़िला वरिती ऐं उन बैदि पूना में फर्गस कॉलेज में BA करण लाइ वियो। जॾहिं हू पुणे में हो, तॾहिं हू पंहिंजनि साथियुनि सां सदाशिव पेठ में लोकमान्य तिलक ऐं अरविंदो घोष खे ॿुधण वेंदो हो ऐं रोज़ानी अख़बार वंदे मातरम में संदन लेख पढ़ंदो हो। हिन MA पास कई। उन बैदि 1914 में हिन MA 1914 में पास कई। उन खां पहिरीं हिन LLB जो 14 में हिन LLB पास कई। उन खां पहिरीं हिन MA पास कई ऐं LLB जा टर्म्स बि रखिया हुआ। हिन जे पीउ जी इच्छा हुई त हू वकील बणिजे, पर हुन पाण मास्तरी करण या प्रोफेसरी करण थे चई ऐं ख़ुदकिस्मतीअ सां हुनखे जून 1914 में इहो मौक़ो मिलियो ऐं मुज़फ़्फ़रपुर जे BP कॉलेज में अर्थशास्त्र जो प्रोफेसर थी लॻो, जिते आचार्य कृपलानी पहिरीं खां ई प्रोफेसर हो। उन वक़्तु बि आचार्य कृपलानीअ जे असर हेठि हिन खे नंढा वॾा आज़ादीअ जे लाइ कार्य कया, पर हिकु घटना जेका हिन जे जीवन जे में अहम हुई ऐं हिन जे ज़िंदगीअ जो रुख ई बदिले छॾी, उहा फरवरी 1917 में थी। फरवरी 1917 में आचार्य कृपलानी खे ॿुधायो त महात्मा गांधी पाटना खां मुज़फ़्फ़र अचिणो आहे ऐं हितां पोइ चंपारण
वेंदो जिते हार जो आंदोलन आहे। केपरानी हॉस्टल में रहंदो हो, एक नंढीअ कोठीअ में। हिन मिस्टर इनाम मलकानी खे चयो, महात्मा गांधी महिमान वेझो पर रहंदो तो वटि। इहो पहिरियों दफ़ो हो जो एनार मलकानी जी मुलाक़ात महात्मा गांधीअ सां थी। महात्मा गांधीअ जी सादगीअ, सरल व्यवहार हिन खे मोहियो। इन बैदि महात्मा गांधी मुज़फ़्फ़र ईंदो रहंदो हो। मुज़फ़्फ़रनगर खां थी करे चंपारण वेंदो हो ऐं हर भेरे ही उन सां मिलणु, महात्मा गांधी सां मिलणु ज़रूरु वेंदो हो। 1920 में गांधीअ मुज़फ़्फ़र में आयो ऐं हिक मेल में मलकानीअ खे ॾिसी सॼे पुछाई, नेठ छा? मलकानीअ जे दिलि ऐं दिमाग़ में हलचल मची वई ऐं बार बार इहो सवाल हिन जे ज़हन में उथणु लॻो। हुन मुज़फ़्फ़रपुर जे कॉलेज मां इस्तीफ़ा ॾिनी ऐं गांधीअ सां बनारस में वञी मिलियो। उन वक़्तु गांधी जुदा जुदा शहरनि में क़ौमी विद्यालय बर्पा करे रहियो हो। उन वक़्तु बि बनारस में हू महाविद्यालय जे महूरत लाइ आयल हो। हिन मलकानीअ खे मुंबई महाविद्यालय में वाइस प्रिंसिपल थी लॻण लाइ चयो। उन बैदि गुजरात महापीठ में मोकिलियो वियो। इन्हनि क़ौमी विद्यालयनि में क़ौमी शिक्षा ॾींदो रहियो। हू गुजरात में 6.5 साल रहियो ऐं उते गुजराती लिखणु ऐं पढ़णु सिखी। हिन गुजराती किताबनि खे सिंधीअ में तर्जुमो कयो। घणा किताब महात्मा गांधी जा हुआ। महात्मा गांधी जी आत्मकथा जा हिन सिंधीअ में आंदी, उन जा 3 छापा सिंधीअ में छपिया आहिनि ऐं महात्मा गांधी जी गीता जा 4 छापा सिंधीअ में छपिया आहिनि। हिन मोदी तकम जी किताब दंपत जो बि तर्जुमो कयो। हिन 1927 में पंहिंजो पहिरियों किताब लिखियो, कश्मीरी सैर, ऐं ॿियो किताब गुजरात जो हिन गुजरात जे ॻोठनि, शहरनि, मंदरनि ऐं गुजराती जीवन ते लिखियो। उन बैदि जून 1927 में हैदराबाद जे नेशनल कॉलेज में नौकरीअ ते चढ़ियो। जो जबकि सामाजिक कार्य कंदो रहियो। अगस्त 1927 में दरबार ज़िले जे सामूरी तालीके में ज़बरदस्त मींहुं पियो। ॿोॾि आई ऐं हू जल्द उते पहुची वियो ऐं ॿोॾि जे राहत लाइ कार्य में लॻी वियो। उन में वरी दरबार में सोक पई ऐं सोक में चौपाली माल जो काफ़ी घणो नुक़सानु थियो। हिन उन सभिनी मिसइलनि खे हल कयो ऐं चौपाली माल जा मण उहे ॿाहिरि कढिया जीअं बीमारी न फैलिजे। उन में वरी सिंध में हिकु दफ़ो ॿोॾि आई जंहिंमें जेका नवाबशाह वटि सिंधु दरिया जो बंदि टुटी वियो ऐं ॿुॾाई। उन ॿोॾि में पिणु हिन राहत जो कमु कयो। हिन सिंध जा ॻोठ बुनिया
उन्हनि जो सहन कयो ॻोॾ ऐं शोक जे राहत जे लाइ हिन खे सिंधी ॻोठाणनि जी ॿोली तमामु सुठी लॻी ऐं हू लिखी छिकी उन्हनि खां लफ़्ज़ सिखंदो हो लिखी छॾींदो जुमिला बि उन्हनि जा किथे नोट कंदो हो ऐं उन बैदि इन ॿोॾ ऐं शोक जी तारीख़ हिन किताब लिखियो ॻोठाणी शहर। मलकानी पंहिंजे आत्मकथा में लिखे थो मलकानी पंहिंजे आत्मकथा में लिखे थो त मुंहिंजो ॻोठाणी शहर किताब मूंखे सभ खां वधीक वणंदो आहे। वो 4 साले जो भी काफ़ी अभ्यास कंदो हो पढ़ंदो हो ऐं हुनखे सिंधी ॿोलीअ सां बि काफ़ी चाव हो। हिन हिकु हंधि पंहिंजी आत्मकथा निराली ज़िंदगी में लिखियो आहे जन्म करे शहरी आहियां पर सुभाउ ऐं रहणीअ करे ॻोठाणो आहियां। अक्टूबर 1931 में केस जेल में विधो वियो। मार्च दांडी सर्कस निकिती हुई जंहिंमें गांधीअ खे गिरफ़्तार कयो वियो। सभिनी नेताउनि खे अप्रैल में गिरफ़्तार करे जेल में विधो वियो कराची जेल में। अटकल साल खन हू जेल में हो। ॿियो दफ़ो वरी केस अक्टूबर 1931 में जेल में विधो वियो। दिसंबर 1933 खां हू दिल्लीअ में रहण लॻो। उन वक़्तु गांधीअ जी हरिजन जे हित लाइ आंदोलन हली रही हुई। गांधी जी 2 साल पूरे भारत जो दौरो कयो ऐं हरिजननि सां दुर्व्यवहार खिलाफ प्रचार कयो। गांधी जी चयो हिन पवित्र भूमिअ खे दुष्ट न बणायो। ऊच नीच जो भेद दैतन जो मर्ग आहे। मलकानी पिण गांधीअ सां पहिरीं ॾखण भारत ऐं पोइ ओडिशा में दौरे ते वियो। बापू रस्ते ते हर ॻोठ ऐं बस्तीअ में भेदभाव खिलाफ ॻाल्हाईंदो हो। हरिजन जे शेवा लाइ मदद जी अपील कंदो हो। ज़ालूं मर्द गांधी जी खे पंहिंजा ज़ेवर दान में ॾींदा हुआ जिन खे नीलाम करे हू पैसा गॾु कंदो हो। एनार मलकानी लाइ इहो अनोखो अनुभव हो। उन्हनि दौरे तां वापसि मोटी हिकु नंढो किताब लिखियो महात्मा सां ॻाल्हियूं। दिल्लीअ में हरिजननि लाइ कानूनी ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो जंहिंजी जवाबदारी मलकानीअ ते ॾिनी वई जंहिं इहा जवाबदारी बख़ूबी निभाई। हू अछूत ॾिने या ॿी कंहिं बि भेदभाव जे सख़्त खिलाफ़ हो। पहिरियों दफ़ो 1935 में सिंध में मुसलमाननि घुर कई त सिंध खे बॉम्बे खां धार कयो वञे। इन ॻाल्हि ते बि मलकानी जी दिलि दुखी थी हुई ऐं कांग्रेस पार्टीअ में बि फूट पई हुई। अला बख्श सुमरो जो वॾो वज़ीर हो सिंध जो, उन काफ़ी कोशिश कई पर ॿ टोलियूं ठही पयूं। हिकु अला बख्श जे सां ऐं हिकु अला बख्श सां जे खिलाफ। सिंधी हिंदू जेके सूफ़ी वीचारनि जा हुआ
प्यार मोहब्बत सां सिंध में रहंदा हुआ, उन्हनि विच में हिकु खाई पई। इहा ॻाल्हि मलकानी जे दिल खे काफ़ी ॾुखी लॻी हुई, पर हू कुझु करे नथे सघियो। न ॿ टे चिठियूं वल्लभ भाई पटेल ऐं जवाहर नेहरू खे लिखियूं। 1949 में मंज़िलगाह जा फसाद थिया। मां हिन टाइम जी न मंज़िलगाह जा फसाद कीअं थिया, छा थिया, उहो घणो डिटेल्स में न वञी आहियां। हालांकि मूं सभु जेकी मकानो ठाहियो आहे उहो एना मलकानीअ जी आत्मकथा निराली ज़िंदगी पूरी पढ़ी करे उनजो कोशिशि कई अथऊं। इते ख़ासि ऐं मुख्य ॻाल्हियूं ॿुधायूं। 1949 में मंज़िलगाह जा फसाद थिया। इन में संत कंवरराम खे गोली लॻी। मलकानी निराली ज़िंदगी में लिखियो आहे, मंज़िलगाह जो झगड़ो सियासी हो, पर उनखे मज़हबी रंग ॾिनो वियो। सिंध में हुननि जी सरदार वीर वाघेला जो आज़ाद हो। हू लुट मार करे, खून खराबो करे, मिल्कियत पूरे हली वेंदा हुआ। उन वक़्तु मलकानी हिकु भेरो वीर वाघेला सां पिणु मिलियो ऐं हैदराबाद में हिकु वॉलेंटियर्स जी टोली ठाही जे लठियूं खणी पैरों ॾींदा हुआ। अगस्त 1942 में भारत छोड़ो आंदोलन में बहिरो वठण करे श्री मलकानीअ खे जेल में विधो हुयो। पहिरीं सखर जेल में ऐं उन बैदि हैदराबाद जेल में। हू जेल मां 1945 में आज़ाद थियो। अटकल हू 2.5 साल जेल में हो। जेल में रहंदे हिन केतिरनि ई किताबनि जो तर्जुमो कयो। जवाहरलाल नेहरू जी आत्मकथा जो पिणु तर्जुमो कयो। हू किथे बि मुंझंदो हो त महात्मा गांधीअ खे ख़त लिखी सलाह वठंदो हो ऐं हिन जी अक्सर गांधीअ सां लिख पढ़ थींदी रहंदी हुई। मलकानी वटि अटकल 100 खनि गांधीअ जा हथ लिखियल ख़त हुआ, जे हिन 1966 में गांधी सत्याग्रह संग्रहालय खे ॾिना। 15 अगस्त 1947 में विरामो थियो। सिंधी हिंदू सिंध मां लॾे हिंद अचण लॻा। मलकानीअ खे एडिशनल डिप्यूटी कमिश्नर ऑफ सिंध करे मुक़ररु कयो वियो ऐं हिन ते हिंदू सिंधियुनि खे रेल, पाणीअ ऐं ॿियनि वाहन रस्ते सलामतीअ सां सिंध मां कढी हिंद में मोकिलण जो इहा जवाबदारी हिन पूरी शिद्दत सां निभाई ऐं जून 1948 में हू इहा जवाबदारी पूरी करे दिल्ली आयो। अक्टूबर 1948 में हिन खे राजस्थान जो पहिरियों डायरेक्टर ऑफ रिहेबिलिटेशन करे जयपुर मोकिलियो वियो, जिते हिन लॾे आयल सिंधी हिंदुनि खे नए सिर वसाइण जो कार्य कयो। 1952 खां 1962 ताईं 2 भेरा हिन खे राज्यसभा में चूंडियो वियो। हू हरिजन कॉलोनीअ में हरिजननि जे बहितर जीवन लाइ सरगर्म रहियो। हरिजननि जूं हालतूं सुधारण लाइ हिकु कमेटी ठाही वई, जंहिंमें श्री मलकानीअ खे पिणु रखियो वियो।
कमिटी 1960 में सिफारिशूं ॾिनियूं ऐं उन रिपोर्ट खे मलकानी रिपोर्ट करे सॾियो वेंदो आहे। उन बैदि हिन खे ऑल इंडिया सर्वेंट पीपुल्स सोसाइटीअ में मेंबर करे रखियो वियो। हू सेप्टेंबर 1966 में गांधीधाम में थाइको थियो। 1973 में हिन खे पद्म भूषण जे पुरस्कार सां नवाज़ियो वियो। जनवरी 1934 में हिन गांधीधाम में देह त्यागी। सिंधाला जी आदिपुर हिन जी शान में उते हिक लाइब्रेरी ठाही आहे जंहिंजो नालो रखियो अथऊं एनार मलकानी लाइब्रेरी। श्री मलकानी समूरो जीवन काराइतो बसर कयो। हिन आत्मकथा में लिखियो आहे, जीवन छा लाइ? इन्हीअ अंदरी रोशनीअ पुठियां हलण लाइ, न मज़ा करण लाइ। हिन आत्मकथा जी मुहार में लिखियो आहे, मां सियासत अंदरि अलबत होसि, आज़ादीअ जी हलचल में ठीक पैरो वरितुमि, पर सियासतदान न होसि ऐं न की सत्तावादी थी सत्ता पुठियां पियुसि। सच में एनार मलकानी हिकु सचो ऐं गदावर देशभक्त हो। महात्मा गांधीअ हिन ते जेका बि ज़िम्मेवारी रखी, हिन उनखे शिद्दत सां सरअंजाम आंदो। हू आज़ादीअ जे हलचल लाइ अटकल 5 साल जेल में रहियो। न सिर्फ़ एतिरो, हिन जोड़ चकी ऐं सामाजिक कार्य पिणु पूरी लग्न ऐं निष्काम भाव सां बदा आंदा। अहिड़ी महान शख्सियत खे प्रणाम ऐं इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त इहो महान शख्स सिंध जा हो। महिरबानी।